जी नाज़रीन, असां कंहिं ख़बर शेयर कंदा हलूं जरवार मां। जरवार जो रहवासी घोटके मां अगवा वारसन खे भुंग लाइ फ़ोन 50 लाख भुंग ॾियो न त हिन खे मारींदासीं। वारसन पारां पुलिस खे इतला ऐं एहतजाज। तफ़सील मूजिब जरवार जे ॻोठ कमाल मशहूरी जो रहवासी नौजवान ज़हूर अहमद पुट नूर अहमद घोटके मां अगवा थी वियो। अगवा थियल जा वारस नूर अहमद मशहूरी ऐं सनाउल्ला मशहूरी जी अॻुवाणी में एहतजाज कंदे ॿुधायूं त अगवा थियल ज़हूर अहमद ॿ ॾींहं घर में उहो चई वियो त मां घोटकी दवा वठणु वञा थो। चंहिं बाद हिन जो 2 ॾींहंनि खां मुसलसिल नंबर बंदि हो। असां उहो सम्झियो त दरगाह मशहूरी शरीफ़ लाड़काणो वियो हूंदो, उन करे नंबर बंदि अथसि, छो त हर महीने दरगाह मशहूरी शरीफ़ वेंदो हो ऐं उते वञण खां पोइ नंबर बंदि करे छॾींदो हो। राति देर सां अगवा थियल ज़हूर अहमद पंहिंजे ई नंबर तां कॉल कई ऐं चयईं त मूंखे धाड़ियल घोटके मां अगवा करे विया आहिनि। हिन वक़्त मां धाड़ियलनि जे क़ैद में आहियां ऐं हू मूं मथां तशदुद कनि था ऐं खेनि 50 लाख भुंग जी आचपण कई आहे। जेकॾहिं 50 लाख न ॾिनो वियो त तोखे मारे छॾींदासीं।